ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची में थरपारकर में छोकरी से ज्यादती में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार किया वियो आहे। पुलिस थरपारकर में छोकरी से ज्यादती के वाक़े में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। सूबाई वज़ीर शर्जील ना मेमन जो इहो चवणु आहे। सिंध पुलिस फौरी कार्रवाई कंदे मुश्ताक बजीर ऐं नबी बख्श बजीर के गिरफ्तार करे वरतो आहे। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। ॿिन्ही जवाबदारन के सुभाणे अदालत में पेश करे रिमांड हासिल कयो वेंदो। खबर मां किरियो पिया नाज़रीन। थरपारकर में छोकरी से ज्यादती में मुलविस बिन जवाबदारन के गिरफ्तार किया वियो आहे। कराची पुलिस चवण थरपारकर में छोकरी से ज्यादती के वाक़े में मुलविस बिन जवाबदारन के गिरफ्तार किया वियो आहे। सिंध पुलिस फौरी तौर ते कार्रवाई कंदे मुश्ताक बजीर ऐं नबी बख्श बजीर के गिरफ्तार करे वरतो आहे। जॾहिं ॿिन्ही जवाबदारन के सुभाणे अदालत में पेश करे रिमांड हासिल कियो वेंदो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। ख़बर वीर आगाह कयूं पिया। थरपारकर में छोकरी से ज्यादती में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार किया वियो आहे। पुलिस थरपारकर में छोकरी से ज्यादती के वाक़े में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। सिंध पुलिस फौरी कार्रवाई कंदे मुश्ताक बजीर ऐं नबी बख्श बजीर के गिरफ्तार करे वरतो आहे। ॿिन्ही जवाबदारन के सुभाणे अदालत में पेश करे रिमांड हासिल कयो वेंदो। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। पुलिस थरपारकर में छोकरी से ज्यादती के वाक़े में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। आगाह कयूं पिया। सिंध पुलिस फौरी कार्रवाई कंदे मुश्ताक बजीर ऐं नबी बख्श बजीर के गिरफ्तार करे वरतो आहे। ॿिन्ही जवाबदारन के सुभाणे अदालत में पेश करे रिमांड हासिल कयो वेंदो। थरपारकर में छोकरी से ज्यादती में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार किया वियो। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। पुलिस थरपारकर में छोकरी से ज्यादती के वाक़े में मुलवस बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इसहाक सरकी। इसहाक आगाह कजो इन हवाले सां। इसहाक आगाह कजो। सिंध पुलिस कार्रवाई कंदे बिन जवाबदारन के गिरफ्तार कयो। इन हवाले सां अपडेट्स कजो। जी बिल्कुल। ॾिसो नौशाद, थरपारकर पुलिस कार्रवाई कई आहे जंहिंमें ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त जेके जवाबदार आहिनि उहे हिकिड़ी नींगरी सां जेको आहे ज़बरदस्ती करण जी कोशिशि कनि पिया त उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿ जवाबदारनि जिन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल बि कयो वियो आहे ऐं इन हवाले सां मीरपुर ख़ासि जो DIG आहे उन जेको आहे जांच बि शुरू करे छॾी आहे। ऐं जवाबदारनि में मुश्ताक हिकिड़ो ॿियो जवाबदार आहे जेको शामिल आहे। ॿई जेके जवाबदार आहिनि उहे हिकिड़ी नींगरियुनि सां जेको आहे ज़बरदस्ती करण जी कोशिशि करनि पिया त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे सुभाणे जेको आहे रिमांड जे लाइ अदालत में भी पेश कयो वेंदो ऐं जेकी जवाबदारनि खां जांच आहे उहा बि इन हवाले सां शुरू कई वई आहे। ऐं इन हवाले सां पुलिस पारां जेकी नींगरी आहे उनखे बि थाणे ते पहुचायो वियो आहे ऐं उनजो इन हवाले सां बयान पियो वरितो वञे ऐं ॿई जेके जवाबदार आहिनि उन्हनि खां बि जेकी इन हवाले सां जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी इसहाक, वरी महिरबानी तफ़सील आहे।